नाज़िन दौलतपुर सिफन में उस्ताद GM लगारी जी बाज़ियाबी लाइ संदसि वारसन सिविल सोसाइटी उस्तादन औरतन मर्दन ऐं ॿारनि पारां एहतिजाजी रैली कढी वई। उन हवाले से रिपोर्ट करे रहियो आहे मोहम्मद मूसा उन्नड़। दौलतपुर सफर में खंबे गुम कयल मोरोवासी उस्ताद गुलाम मुस्तफ़ा लेगरी जे बाज़ियाब लाइ संदसि वारसन ऐं सिविल सोसाइटी उस्तादन ऐं मुख़्तलिफ़ सियासी समाजी अॻुवाननि पारां एहतिजाजी रैली कढी दौलतपुर सफन प्रेस क्लब अॻियां मुज़ाहरो कयो। उन मौक़े ते उस्ताद गुलाम मुस्तफ़ा लेगरी जी अमड़ गुलाम फातिमा लेगरी रोईंदे चयो त मेरा छोकरा गुम थियले आज 12वां सारे घर कोराम भेणी मेरी सारे घर कोराम मता पता न केगड़े खादा है न पीता है सारे घर को होश गोदी को तो सारा बच्चा डडे मारने पे चीक तरह सारा बिरा किने गए का खबर कानी गत किने गए के कोर्ट विच के थाने विच पेश करन जा सने को आजाद करन सारा को लोग कोनी को सारा वेंद वाट वेंदे गुम थियले सब किथु को पता है जा कुछ भी बुधाए न सारा किने गए सारा बच्चा किथे सारा केड़े हालत जो सिमरा बच्चा हाणे उहा पाण ॿुधाए पई त PhD टीचर आहे। हींअर अञा उनखे सिर्फ़ु 7 या 8 महीना थिया आहिनि। उन IB जी टेस्ट ॾिनी आहे, उन में सिलेक्ट थियो आहे, पोइ वरी जेका आहे नौकिरी मिली आहे। अगरि जे हू ज़हीन न हुजे हा, पढ़ंदड़ माण्हू न हुजे हा त उहो जेको आहे उनखे इहा नौकिरी कीअं मिली आहे। उहा नौकिरी मिली हिन जे करे आहे छो त उहो उस्ताद आहे, पढ़ियो लिखियो नौजवान आहे, शऊर फैलाए थो। ऐं उस्ताद जंहिं बि दुनिया में जिथे बि जेके मुल्क आहिनि हुते उस्ताद हूंदा आहिनि। उन्हनि जी सभिनी खां वधीक उन्हनि खे फैसिलिटीज़ वधीक आहिनि, उन्हनि जी पघारूं वधीक आहिनि, उन्हनि जी रिस्पेक्ट जेका आहे दुनिया में हर शोबे में सभिनी खां वधीक आहे। पर हिते जे अगरि अहिड़े क़िस्म जा रवैया रहंदा त पोइ असांजा नौजवान असांजा ॿार जेके आहिनि उहे छा पढ़ाईंदा। त असां जे पढ़ूं त असांखे छा जेलूं मिलंदियूं। आहे त हिकु उस्ताद खे वाट वेंदे हैदराबाद खंभियो वियो आहे। उनजो जेको ॾोह आहे त उनखे कोर्ट में पेश कयो वञे, न त ॿी सूरत में फिलफोर उनखे आज़ादु कयो वञे। हिननि सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान जे चीफ जस्टिस ऐं चीफ ऑफ आर्मी स्टाफ ऐं इंसानी हक़नि जे तंज़ीमुनि खे अपील कई त उस्ताद गुलाम मुस्तफ़ा लेगरीअ खे आज़ादु करे ज़ाहिर कयो वञे। मोहम्मद मूसा उन्नड़, आवाज़ TV न्यूज़, दौलतपुर सफन।